और वॾो ऑफिसर कीअं थियो? शहज़ाद अली हिकु ग़रीब ख़ानदान सां तहलीक हो। संदसि पीउ मज़दूर हो। मज़दूरी करे घर जो ख़र्चो हलाईंदो हो। शहज़ाद अली जी पीउ जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजो पुटु पढ़ी वॾो ऑफिसर थींदो। शहज़ाद अली पढ़ण में ॾाढो होशियारु हूंदो हो। ॾींहुं राति महिनत करे पढ़ींदो हो। शहज़ाद अली जी पीउ जी ख़्वाहिश हुई त पुटु पढ़ी वॾो ऑफिसर थींदो, मुल्क जो नालो रोशन कंदो। शहज़ाद अली जॾहिं इम्तिहान ॾिना पहिरीं नंबर ते आयो। स्कूल में शहज़ाद अली जी दोस्तनि मुबारकियूं ॾिनियूं। शहज़ाद अली खे इनाम बि मिलिया। शहज़ाद अली पढ़ी वॾो थियो। तइलीम खाते जी ज़िले ऑफिसर थी वियो। शहज़ाद अली जी पंहिंजी बाबे खां मुबारक ॾिनी। बाबा अव्हां जी दुआनि सां रब पाक जी कयमि ऐं पंहिंजी महिनत सां मां ऑफिसर थी वियो आहियां। शहज़ाद अली पंहिंजी पीउ खे चयो, बाबा हाणे अव्हां को बि कमु न कंदा, घर जो सामान वठी ॾींदसि। शहज़ाद अली खे पंहिंजी पीउ चयो, पुटु अव्हां हर पघार मां जेके पैसा मिलनि उन्ही पैसनि मां हर महीने ते पाड़े जी ग़रीबनि खे सामान वठी ईंदा वञो। रब पाक ख़ुशि थींदो ऐं ग़रीबनि जो वॾो ख़्यालु रखिजो। वक़्त गुज़रण खां पोइ शहज़ाद हिकु नओं घरु वरितो ऐं हिकु सुठी कार वरिती। जिन्हनि में चढ़ी पंहिंजी ऑफिस में वेंदो हो। शहज़ाद अली सभिनी ॿारनि खे चवंदो हो त तइलीम हासिलु कयो त तइलीम सां ग़रीबी मां बची सघिजे थो। तव्हां खे तइलीम मां तॾहिं सुकून मिलंदो जॾहिं तव्हां वटि ईमानदारी, इंसाफ़ ऐं पंहिंजी नौकरी सची दिलि सां कयो। ईमानदार माण्हू जेके हर सॾु आहिनि, रब पाक ॿुधी सवाल पूरो कंदो आहे।